नाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब ॻोठ सावड़ो जी वाटर सप्लाई स्कीम गुज़रियल 8 महीननि खां बंद पियल। जी नाज़रीन, ॻोठाणा पीअण जे पाणी कारण सख्त परेशान। ॻोठाणा उठनि ऐं गॾहनि तोड़े मोटरसाइकिलुनि ते 2 खां 3 किलोमीटर परे पाणी भरण ते मजबूर आहिनि। काफ़ी भेरा शिकायत करण बावजूद भी पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिसरन का वाहिर न कई है। ॻोठ सावड़ो वासिन डिप्टी कमिश्नर दादू ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा असांजा मासूम तोड़े वॾा रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में नेटण उस ते कलाकनि जा कलाक पाणी जी तलाश में हूंदा आहिनि। नोटिस वठी पब्लिक हेल्थ खाते ऑफिसरन खां पुछाणो करे बंद पयल वाटर सप्लाई के बहाल कराए ॻोठ सावड़ो वासिन के पाणी जी सहूलत मुहैया कई वञे। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो।